अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस मां सूरत रूम जी आयत नंबर 3 खां तिलावत आहे। अल्लाह पाक गुज़िरियल आयतुनि जे अंदरि मिसाल ॾेई करे सम्झायो त काइनात जो ख़ालिक़ ऐं मालिक अल्लाह आहे, तव्हांखे पैदा कंदड़ बि अल्लाह आहे, तव्हांजो मालिक ऐं ख़ालिक़ अल्लाह आहे। ऐं जेकॾहिं अल्लाह पाक जंहिंखे गुमराह करे त उनखे कोई हिदायत ॾियण वारो न आहे। अल्लाह तबारक व तआला जा इहे तड़ियल बाना आहिनि जेके अल्लाह जे क़ुर जी मौजूदगी जे बावजूद बि पंहिंजी मर्ज़ी माण्हुनि जे दुकड़नि ते ऐं माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते लॻा पिया आहिनि। ज़बान जी चर्ब ज़बानी जंहिंखे चइबो आहे, होशियारी ऐं इन्हनि शयुनि जे पोयां लॻा पिया आहिनि त इहे इन्हनि खे अल्लाह तबारक व तआला जे दीन खां परे था कनि। अल्लाह तबारक व तआला इन्हनि आयतुनि जे अंदरि ॿुधाइणु फरमायो त तव्हां पंहिंजे चहिरे खे दीन हनीफ़ जे तरफ़ फेरायो। दीन हनीफ़ कहिड़ो आहे? फितरत वारो दीन जेको अल्लाह तबारक व तआला इंसान जे बुनियाद वटां पैदा करणु फरमायो, इंसान जी तबियत वारो दीन। उलमा फरमाइनि था त जेकॾहिं हे क़ुर पाक नाज़िल न थिए हा तॾहिं बि इंसानु पंहिंजे अकुल सां एतिरो सम्झी वञे हा त हिन सॼी काइनात जो को न को पैदा कंदड़ आहे, तौहीद खे सम्झे हा। पोइ खणी उन नमाज़ जो ज़िक्र या ज़कात जो ज़िक्र या इन्हनि ॿियनि अमलनि जो ज़िक्र, रोज़े जो ज़िक्र, इहो खणी लिखत में या कंहिं दलील जे न हुजण जे करे खणी उन ते अमल न बि करे, पर तौहीद जो ज़िक्र हिन काइनात खे ॾिसी करे तौहीद जे मथां ईमान आणणु हर मुस्लमान जे मथां को बि ज़िम्मे में हुयो। अल्लाह पाक अकेलो आहे। अल्लाह पाक पाण सां गॾु कंहिंजी बि शराकत क़बूल नाहे करणु फरमाईंदो। जेके बि अल्लाह जा प्यारा बाना आहिनि, जिन बि दीन खे पंहिंजी ज़िंदगी में अपनायो, अमल कयो, अल्लाह पाक उन्हनि जे मथां जन्नत खे लाज़िम करणु फरमायो, पर पाण सां गॾु पंहिंजी ज़ात सां अल्लाह पाक कंहिंखे बि शरीक न बनाइणु फरमायो, चाहे उहो सहाबी हुजे, अहल बैत हुजे, नबी हुजनि, या छो न मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु अंबिया जा सरदार छो न हुजनि। अल्लाह पाक इबादत जे अंदरि कंहिंखे बि शरीक न बनाए। इबादत ख़ालिस अल्लाह आहे। फरमाईंदो फ़ाक़िम वजहक लिद्दीन हनीफ़ा, अवां पंहिंजे चहिरे खे दीन हनीफ़ जे तरफ़ फेरायो। हाणे काइनात में शेरो शाइरी, दोहीड़ा, कहाणियूं, तारीख़, उन खां अलावा ॿिया तमामु घणा जेके लिटरेचर मौजूदु आहिनि, पर तमामु लिटरेचर हिन क़ुर जे मुक़ाबले में कुझु बि न आहे। अल्लाह जो क़ुर सभिनीनि खां आला आहे, सभिनीनि खां अफ़ज़ल आहे, सभिनीनि जो इमाम आहे। काइनात जा सभु किताब गॾु कयो क़ुर मुक़द्दस जे अलहम्द जे अल्फ़ जो मुक़ाबिलो बि नथा करे सघनि। जंहिंजे करे अल्लाह साईं फरमाए त ला रैब फ़ीह, सूरह बक़रा जी इब्तिदा में पहिरीं ॿी आयत में रब फरमाए ला रैब फ़ीह, उहो किताब आहे जंहिंमें शक न आहे। तव्हां असांजे ॻाल्हाइण में शक आहे। काइनात जा जेके बि इंसान वॾा नंढा उन्हनि जे ॻाल्हाइण में शक आहे। अल्लाह जे क़ुर में को शक न आहे। अल्लाह जो क़ुर सचो आहे। ऐं जंहिंजे दिलि जे अंदरि इहो अक़ीदो हूंदो त उहो ई अल्लाह जे क़ुर खे मञे सघे थो, उन ते अमल करे सघे थो। जेको क़ुर जे अंदरि शक कंदो, क़ुर पाक जे अंदरि जेसीं ताईं ईमान न रखंदो, क़ुर जो हिकु हिकु लफ़्ज़ जेकॾहिं दिलि सां उनखे सचो तस्लीम न कंदो, इहो मोमिन आहे। पोइ खणी असां अमली एतबार सां कमज़ोर आहियूं, केतिरा अमल असांखां नथा पुॼनि, नथा करे सघूं, असां मुतक़ी परहेज़गार नथा थी सघूं, पर कम अज़ कम दिलि सां माण्हू हिन ॻाल्हि खे तस्लीम करे त अल्लाह जो क़ुर जो हिकु हिकु लफ़्ज़ सचो आहे, तॾहिं वञी करे ईमान इंसान जो कामिल बणिबो। जेकॾहिं क़ुर जे अंदरि कंहिं बि क़िस्म जो शक ऐं शुबो कंदो त पोइ इंसान जो ईमान कामिल ई न बणिजंदो। फरमाई त फ़ाक़िम वजहक लिद्दीन हनीफ़ा, तव्हां पंहिंजे चहिरे खे फेरायो दीन हनीफ़ जे तरफ़। हनीफ़ उनखे चइबो आहे जेको ख़ालिस अल्लाह वारो दीन, जेको दीन इब्राहिम अलैहिस्सलाम अपनायो, फितरत अल्लाह लती फ़तर अन्नास अलैहा, इहो तबियत जो दीन आहे। अल्लाह पाक इंसान जे तबियत जे मुताबिक़ इन दीन खे बनाइणु फरमायो। फरमाई त फ़तर अन्नास अलैहा, अल्लाह पाक इनखे माण्हुनि जी तबियत बनाइणु फरमायो। ला तब्दील लिख़ल्क़िल्लाह, अल्लाह जे ख़िलक़त में कंहिं बि क़िस्म जी तब्दीली ऐं फ़र्क़ु न आहे। अल्लाह पाक इंसान खे, बाडीअ खे इंसान खे पैदा अल्लाह फरमायो, इन जो को इनकारी न आहे। को न चवंदो इंसान त असां वारी बाडीअ खे, असांजे जिस्म खे हज़रत अली साईं पैदा फरमायो, या फलाणे पीरान पीर पैदा फरमायो, या जेको आहे ॿियनि पैदा फरमायो। न, हर इंसान चवंदो त इन बाडीअ जो ख़ल्क़ींदड़ ज़ात अल्लाह पाक जी आहे। पोइ खणी चवंदा त बाबा अल्लाह बि आहे, पर हे बि हुनजा प्यारा बाना आहिनि। त ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजा दोस्त, अल्लाह तबारक व तआला जे प्यारनि बाननि जे हुजण में को शक न आहे, पर अल्लाह जे जेके सिफ़तूं आहिनि अल्लाह पाक जूं, जेके इंसान जे इख़्तियार खां ॿाहिरि आहिनि। हिकिड़ी त शयूं आहिनि जेके इंसान जे इख़्तियार में आहिनि। जेकॾहिं इंसान दुआ घुरे, इंसान जे इख़्तियार में आहे, पर दुआ जो नतीजो करणु इंसान जे इख़्तियार में न आहे। अहिड़े नमूने सां इंसान जेको आहे ॿिए जे लाइ, डॉक्टर पंहिंजे मरीज़ जे लाइ दवा लिखी सघे थो, उनखे सबबु ॾेई सघे थो, पर मर्ज़ खां शिफ़ा नथो ॾेई सघे। मर्ज़ खां शिफ़ा ॾियण वारी राति मुंहिंजे अल्लाह पाक जी आहे। इंसान खे साईं मुंहिंजे खे चवां त अहसासु न आहे, वरना अहसासु हुजे न त इहा ज़िंदगी जॾहिं ख़तमु थी वञे थी। जीअं कल्ह जेको आहे इन फ़ौत थियल माण्हू खे जॾहिं गुस्ल पियो ॾियारियां, त उन वक़्त में ॾिठुमि त जेके
उनजी औलाद उनखे गुस्ल ॾिए पई, उन्हनि जे मथां कंहिं बि क़िस्म जो माना अहिड़ो अहसासु न हुयो त को वक़्तु अहिड़ो बि ईंदो जो असांजी बॉडी मां बि रूह निकिरी वेंदो। ईअं माण्हू जेकॾहिं असांजी जंघनि खे पेरनि खे हथनि खे वरी फेराईंदा, उन्हनि जे मथां साबुण हणंदा, असां कुझु करे न सघंदासीं। चाहे कॾहिं हुनजी मुंडी चिॿी थी वञे, कॾहिं हुनजो हथु कीअं थी वञे, चाहे टेॾो थिए चाहे सिधो थिए, माण्हुनि जे वस में इंसानु पंहिंजी जंघ बि सिधी नथो करे सघे। बेशक तूं भलो त इंसान खे अहसासु न आहे। जंहिंजो अब्बो हिन दुनिया खे छॾे वियो, उहो अब्बे खे पूरण खां बाद में बि अलाह जे तरह ते अची सजदो नथो करे। कहिड़ो अहसासु आहे इंसान? अखियुनि सां ॾिसे थो त हिन पंहिंजे अब्बे खे हिते दुनिया में का बीमारी थिए थी इंसान खे त खणी अस्पताल में थो पहुचाए, उते भला सूरु आहे, तकलीफ़ आहे, डॉक्टर सबबु अपनाए थो, सुनत आहे। साईं मुंहिंजे चवां त उन में इंजेक्शन हणे थो या टिकी फोटो ॾिए थो, दवा दरमल करे थो, त उन में भला सबब जे अपनाइण जे करे बॉडी में कुझु न कुझु सिहत अची थी वञे, कुझु न कुझु दर्द ख़तमु थो थिए। जॾहिं मणनि मिटीअ जे हेठां इंसानु अकेलो पियो हूंदो, उते त न फ़ोन हूंदी, न को वास्तो हूंदो, न को सोरा कढंदा जो रड़ियूं करनि त ॿाहिरि ॿुधे। जेकॾहिं क़बर जे अंदरि मुर्दो जेकॾहिं हज़ारे साल बि रड़ियूं करे न, ॿाहिरि आवाज़ु कोन पुॼंदो मिटीअ जे हवाले। पोइ हाणे मिटीअ में इंसान जा अमल अघाइजनि, जेकॾहिं अमल हूंदा चङा त हुन मिटीअ जे अंदरि अलाह जो मामिलो बि हुन सां ओड़ो थींदो, जेकॾहिं अमल हूंदा बुरा त पोइ उतां को छॾाइण वारो कोन्हे। अलाह जी ज़ात जो कसम, क़बर में वञण खां बाद में इंसानु रत जा घोड़ा रोईंदो, पर हिकिड़ो सुभान अलाह जेतिरो सवाबु हुनखे न मिलंदो। दुनिया में हिकिड़ो सुभान अलाह चवे थो न, हुनजे मथां कहिड़ो अजुर आहे? अलाह पाक जी तारीफ़ थी थिए, हुनजे मथां वॾो अजुर आहे। जन्नत में वण थो लॻे, 500 साल अरबी घोड़ो हुनजी छांव में भॼंदो रहे, तॾहिं बि हुनजी छांव न खोटे। एतिरा अलाह पाक सिर्फ़ु पंहिंजे नाले पंहिंजी वाखाण करण जे करे अलाह उनजे जन्नत वारे बाग में एॾा वण थो लॻाइण फरमाए। क़बर जे अंदरि हज़ारे क़ुर जा ख़तम बि कढे, हिकु त कढी न सघंदो, पर क़ुर जा ख़तम कढे तॾहिं बि क़बर जे अंदरि हिकिड़े लफ़्ज़ ज़िक्र जो बि हुनखे को सवाबु न मिलंदो। छो? उहा दारुल जज़ा आहे। हीउ जेको आहे उहो दारुल बका आहे, जज़ा जो जेको आहे घर आहे, ऐं हीउ जेको असांजो घर आहे, हीउ पोखण जो घर आहे। हिते असां जेको पोखींदासीं आख़िरत जे अंदरि हली करे लुड़ंदासीं। इंसानु अखियुनि सां ॾिसे थो, इंसान खे अहसासु न आहे। यकीन ॼाणो, इंसान खे अहसासु न आहे। पंहिंजो जेकर वफ़ात करे वियो, उनखे वेंजारियोसीं, उनखे गुस्ल ॾियारियोसीं, सुहिणे नमूने सां उनजो बंदोबस्तु कयोसीं, पर असांखे अॻिते हलण जो उनजो अहसासु न आहे त सुभाणे अॼु इन जो वारो आहे, ज़िंदगी गुज़रण में देरि न लॻंदी, सुभाणे इन जा ते फटे ते मां पियो हूंदुसि। इंसान खे कहिड़ो अहसासु? को अहसासु इंसान खे कोन्हे। ऐं उनखे यानी दावत ॾींदे बि इंसान खे भउ थो लॻे। अॻ में एतिरो हूंदो हुयो जो जेकॾहिं कंहिंजे तॾे ते वेंदा हुआसीं त उते जेकॾहिं दीन जी दावत ॾींदा हुआसीं त उहे सॼो तॾे वारा जेके बि वेठा हूंदा सभु मुतवजो थी करे दीन जी दावत ॿुधंदा। ऐं अॼु हालत इहा आहे त पोइ असां बि आदत छॾे आऊं, मजबूरनि हिकिड़ो माण्हू ॿुधे नथो, रहंदो हुनखे चरियो सम्झनि वेही, त पोइ मजबूरनि माण्हू चुप करे वेही थो रहे। या वरी को माण्हू पंहिंजे मुंहं सां कचहरी वेठो थो करे, त पोइ उन जॻह ते वरी दीन जी दावत ॾियण बि बेहद बि लॻंदी आहे। हिकिड़ा माण्हू जेकॾहिं दीन जी दावत न ॿुधनि त पोइ भउ थींदो आहे त मथां हिन दीन जी दावत जे न ॿुधण जे करे मथां ॾोही थी पवनि। क़ुर ॿुधाए पोइ उन जॻह ते जिते कम अज़ कम ॿुधनि त सही। दीन जी दावत उन जॻह ते ॾिबी जिते कम अज़ कम जेका दीन जी दावत ॿुधनि सही, उन्हनि वटि अहसासु हुजे, उन्हनि खे ख़बर हुजे त वाक़ई हीअ दीन जी दावत आहे, अलाह जो रस्तो आहे, अल्लाह तबारक व तआला जे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो तरीक़ो आहे। माण्हू तवजो सां ॿुधे त सही, पर जेकॾहिं अॼु असां कंहिंखे दावत ॾींदासीं वेही करे, उहो पंहिंजे कचहरी में लॻा पिया हूंदा, ॿ ॼणा वेठा हूंदा, उहे बि चवंदा त छल मुलो बसि करे तरी कचहरी कयो, तॾहिं त अॼु कचहरी लॻी पई आहे। अॻ में को दीन जी ॻाल्हि कंदो माण्हू मुतवजो थींदा हुआ, दीन जी ॻाल्हि थी हले, अलाह जे रसूल जी ॻाल्हि थी हले, अदब जे करे। अॼु वॾेरो ॻाल्हाईंदो माण्हू ख़ामोश थी वेंदा त मथां साहिबु नाराज़ थी वञे। दीन जी ॻाल्हि हलंदी, इंसान खे अहसासु न हूंदो त दीन जी ॻाल्हि हले थी, अलाह जे हबीब जी ॻाल्हि हले थी, उनजी रज़ा जे लाइ ॻाल्हि हले थी, भली खणी ॻाल्हि करण वारो कहिड़ो बि हुजे, पैगाम पहुचाइण वारो खणी कहिड़ो बि हुजे, खणी उहो गंदो हुजे, खणी उनजा अमल कहिड़ा बि हुजनि, पर अलाह जे रसूल जी ॻाल्हि थो करे त कम अज़ कम उनजो वेही करे ॿुधणु मुस्लमान जे मथां हक़ आहे। जेकॾहिं मजबूरी न आहे त माण्हू उनजो वेही करे ॿुधे। त अहिड़े नमूने सां इंसान खे अहसासु न आहे। ऐं इंसानु वॾी ॻाल्हि आहे त जेको नाइंसाफ़ी आहे ऐं जेको गुनाह आहे, गुनाह खे पंहिंजो हक़ु सम्झणु शुरू थी वियो आहे। जीअं मां अर्ज़ु कयमि त तॾहिं ते पंहिंजे अबे खे, पंहिंजे रिश्तेदार खे इंसानु पूरे थो अचे। ऐं साईं मुंहिंजे चवां नमाज़ पढ़ण जो बि हुनखे टाइम न आहे, तहारत करण जो बि हुनखे टाइम न आहे, ऐं उनजे दिलि जे अंदरि नरमी न आहे, न आख़िरत जो भउ न आहे, क़बर जो ख़ौफ़ न आहे, दिलि में नरमी न आहे। दिलि में नरमी ईंदी त अलाह जे रस्ते खे, अलाह जी दावत खे माण्हू ॿुधंदो। दिलि में नरमी न हूंदी त छा ॿुधंदो? चवंदो मां पाण ई कां बुखान आहियां, मां पाण वॾो मुफ़सिर क़ुर आहियां, तूं वरी छा मूंखे ॿुधाई त भई इहो माण्हू छा ॿुधंदो? ऐं इन्हनि शयुनि जे अंदरि इहा बि शइ आहे, केतिरा ई सिर्फ़ु हिते न सॼे शहर जे अंदरि असां ॾिसंदा आहियूं त घरनि में माण्हुनि वटि जॻह न आहे, पोइ रोड ब्लॉक करे तॾो विछाईंदा आहिनि। हालांकि रोड ब्लॉक करे तॾे विछण जी इजाज़त न आहे शरीयत में, पर हिते जेकर कंहिंखे ॿुधाईंदासीं चवंदो ॾिठो असां घर में लॻा पिया आहियूं, मुला पंहिंजा मसला हेॾा ॿुधाईंदा। हालांकि रस्तो बंदि करण जी इजाज़त न आहे। जेकॾहिं न आहे इजाज़त रस्ते जे साइड में माण्हू करे, जेकॾहिं न आहे ताक़त, या साईं मुंहिंजे चवां त उते असांखे जॻह न आहे घर जे अंदरि, या त माण्हू घर में अंदरि कुर्सियूं रखे, या भला रस्ते जे साइड ते न बाक़ाइदे रस्तो ब्लॉक करे तॾो विछाए करे वेंदा। हे मुस्लमान आहे ताकी हुनखे ख़बर पए त असांजो हमरा वफ़ात करे, हमरा तुंहिंजो वफ़ात करे, रस्ते वारनि कहिड़ो ॾोह कयो, हुनजो रस्तो छो बंदि थी वेंदो आहे? माण्हुनि में शूर न आहे, जिते किथे ईअं था कनि, सिर्फ़ु हिते न, जिते किथे ईअं था कनि, शूर न आहे। मेन रोड ब्लॉक में वेठा आहिनि, छो हमरा वफ़ात करियो, कर बि हमरा तव्हांजो वफ़ात करियो, हिननि कहिड़ो ॾोह कयो?
हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन खे वफ़ात खां अॻु में कफ़न ॾिनो वियो न, कपिड़ो ॾिनो वियो ताज़ो नओं। इन में फ़ज़ाइल अमाल में हदीस लिखी पई अथव त उनखे कफ़न ॾिनो वियो। हज़रत उमर साईं चयो त मूंखे जेको पंहिंजो पुराणा कपिड़ा आहिनि न उन्हनि में कफ़न ॾिजो, हे नओं जेको आहे ज़िंदा जो हक़ आहे, नओं मूंखे कफ़न न ॾिजो। मुंहिंजा अमल पाण मूंखे अॻिते अॻाईंदा, बाक़ी हे कफ़न जेको नओं कपिड़ो आहे इहो ज़िंदा जो हक़ आहे, इहो वञो ॾियो करे ज़िंदा खे त उहो वञी करे इस्तेमालु करे। अल्लाहु अकबर। सो क़ुरान फरमायो फ़तर अन्नास अलिया ला तब्दील लिख़ल्क़िल्लाह, अल्लाह जे ख़िलक़त में का तब्दीली न आहे, ये अल्लाह जो दीन आहे। ज़ालिका दीनुल क़य्यिम, फरमाई त अल्लाह जो दीन आहे सिधो रस्तो आहे, मज़बूत दीन आहे। दीन चइबो आहे तरीक़े खे, रस्ते खे जंहिंखे माण्हू अपनाए। हर इंसान कंहिं न कंहिं रस्ते ते हले थो, पोइ को इंसान पंहिंजे मर्ज़ी जे तरीक़े ते थो हले, को के पीर जे तरीक़े ते, को कंहिंजे तरीक़े ते। हलणो ज़ाहिर आहे दीन वारनि जे पोयां हलणो पवंदो, पोइ या चॉइस इंसान खे मुस्लमान खे करणी आहे त कहिड़ो रस्तो जेको आहे, कहिड़ा उलमाए किराम ऐं कहिड़ा तरीक़े वारा दीन वारा सिधे रस्ते ते आहिनि ऐं कहिड़ा ग़लति रस्ते वारा आहिनि। दीन में दुनिया में जेकॾहिं इंसानु पंहिंजो अकुल कुल्लो रखे थो, सम्झे थो, पंहिंजे घर जे लाइ हर उहे शयूं वठी थो अचे जेके हुनजे लाइ बहितर आहिनि, दीन खे सम्झण जे अंदरि इहो न चवे त बाबा फ़िरका हज़ार आहिनि मां काॾे वेंदुसि, न न, बल्कि क़ुर खे ॾिसंदो वञे, उसूल क़ुर जे अंदरि सभु बराबरि आहे। क़ुर फरमाए त हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अर्हाम हुवल्लज़ी अंज़ल अलैकल किताब मिन्हु आयातुम मुहकमातुन, फरमाई त क़ुर खे अल्लाह नाज़िल कयो, इन जे अंदरि मुहकमात आयतूं आहिनि, हुन उम्मुल किताब, फरमाई त इहे क़ुर जो उसूल आहिनि, दीन जो उसूल आहिनि। व उख़र मुतशाबिहात, ऐं ॿियूं वरी उहे आयतूं आहिनि जेके मुतशाबिहात आहिनि। तंहिंजे करे उसूल जे अंदरि कंहिं बि क़िस्म जो शक शुबो न आहे, सभु हिकु जहिड़ियूं आहिनि। कुल अल्लाहु अहद, अल्लाह अकेलो, इन में ॿी का शइ आहे ई कोन, इन में न सम्झण वारी ॻाल्हि आहे ई कोन। अहिड़े नमूने सां आख़िरत जे मथां ईमान, इन में का शक शुबे वारी ॻाल्हि आहे ई कोन। आख़िरत जे मथां ईमान, जेको मोमिन आहे, जंहिं कलमो पढ़ियो आहे, उहो अल्लाह खे अकेलो मञींदो, मुहम्मद मुस्तफ़ा खे पंहिंजो नबी मञींदो, आख़िरी नबी मञींदो, ऐं आख़िरत जे मथां ईमान आणींदो, ऐं मरण खां बाद में ॿीहर उथण जे मथां ईमान रखंदो। इहे ईमान जा लाज़मी हिस्सा आहिनि, इन्हनि में त को शक शुबो आहे ई कोन। त पोइ हरू भरू पंहिंजा बहाना ठाहींदो अचे त दीन में फ़िरका घणा, हेड़ा घणा, होड़ा घणा, इख़्तिलाफ़ त वधि में वधि घणी न थिया त को जेको आहे त छॾे करे पढ़े, को आज़ान हीअं चवे, को हीअं चवे, बाक़ी जेके उसूल आहिनि उसूलनि ते इख़्तिलाफ़ आहे ई कोन। उन उसूलनि जी जेका ख़िलाफ़ वर्ज़ी करे थो, अल्लाह सां गॾु ॿिए खे जेको शरीक बनाए थो, उन ते माण्हू नज़र रखे। जेको अल्लाह सां गॾु तौहीद ते हले थो, अल्लाह जी इबादत में वहदहु ला शरीक करे मञे थो, त हुन में त शक जी गुंजाइश न आहे। फरमाई त वलाकिन अक्सरुन्नास ला यअलमून, पर अक्सर माण्हू इन्हनि शयुनि खे नथा ॼाणनि। मुनीबीन इलैहि वत्तक़ूहु वअक़ीमुस्सलात, फरमाई त रुजू कयो अल्लाह जे तरफ़, वत्तक़ूहु, ऐं परहेज़गारी इख़्तियार कयो, वअक़ीमुस्सलात, नमाज़ खे क़ाइमु कयो। ज़ाहिर आहे जेको ईमान वारो हूंदो नमाज़ पढ़ंदो, ईमान वारे जे मथां नमाज़ लाज़िम आहे। नमाज़ न पढ़े ईमान वारो हुजे, हदीस पाक में अचे थो न त जेको नमाज़ नथो पढ़े उनजे लाइ ॼण त ईमान ई कोन्हे, ईमान खां ख़ाली आहे। ईमान जी निशानी नमाज़ आहे, पोइ नमाज़ जे अंदरि माण्हू कोशिशि कंदो रहंदो ख़ुशूअ जी, ख़ुज़ूअ जी, तक़वा जी। फरमाई त वला तकूनू मिनल मुशरिकीन, ऐं मुशरिक न थी पओ, अल्लाह सां गॾु कंहिंखे बि शरीक न बणायो, मुशरिक न थियो, अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक न बणायो। मिनल लज़ीन फ़र्रक़ू दीनहुम, फरमाई त जिन तफ़रीक़ कई दीन जे अंदरि फ़िरका फ़िरका ठाहिया, वकानू शिया, इहे वञी करे ज़लील थिया, शिया वञी करे थिया, इहे टोला टोला थी विया। कुल्लु हिज़्बिम बिमा लदयहिम फ़रिहून, क़ुर फरमाए त इहो हर टोलो सम्झे थो त असां पंहिंजी जाइ ते ख़ुशि आहियूं। जेकॾहिं क़ुर खे उसूल जे तौर ते माण्हू न रखंदो, हर टोलो सम्झंदो मां हक़ ते आहियां। ईअं त हिंदू बि चवंदो मां हक़ ते आहियां, बुत असां बुत वटि, बुत अलाह वटि। क़ुर फरमाए त मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा, काफ़िर चवंदा हुआ त असां साईं पुतनि जी इन जे करे पूॼा था कयूं छो त इहे अलाह जा क़रीब आहिनि, असां गुनाहगार आहियूं, असां हिननि वटि अलाह वटि। इहे काफ़िर बि चवंदा हुआ, पर अलाह पाक इबादत जे अंदरि इहे रस्ता ऐं इहे तरीक़ा, इहे वकड़ जेके आहिनि क़ाबिल मंज़ूर न कया आहिनि। रब फरमाए त सॼो मां अलाह जी ज़ात खे डायरेक्ट, फरमाई त नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, फरमाई असां तव्हांखे साह जी रग खां बि वेझा आहियूं। व इज़ा सअलका इबादी अन्नी, फरमाई प्यारा तोखां सवाल था कनि मुंहिंजा बना, साईं कीअं अलाह खे पुकारियूं। फरमाई त फ़इन्नी क़रीब, मां वेझो आहियां, उजीबु दावत दाई इज़ा दान, जॾहिं बि सॾींदड़ सॾींदो आहे त मां हुनजे सॾ जो जवाबु ॾींदो आहियां। फलयस्तजीबू ली, तव्हांखे घुरिजे त सॼो मां अलाह जी ज़ात खे, वलयुमिनू बी, फरमाई त ईमान आणियो मां अलाह जी ज़ात जे मथां। क़ुर फरमायो तव्हां सॾींदा आहियो, अलाह तव्हांखे जवाबु ॾींदो आहे, तव्हांखे नथा ॿुधो, अलाह जवाबु ॾिए थो। फरमाई त फ़िरका जेके थिया दीन में, हर को फ़िरको पंहिंजी पंहिंजी जाइ ते ख़ुशि आहे। पोइ फ़िरको उहो सचो जंहिं पंहिंजो रहनुमा, पंहिंजी मिस्तर ऐं पंहिंजो तरीक़ो ऐं सम्झो त पंहिंजो उसूल ऐं क़ानून क़ुर खे बणायो, उहो फ़िरको सच ते, हक़ ते, जंहिं क़ुर खे छॾे ॾिनो न हक़ ते। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह साईं क़ुर खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।